संदसि रिहाइशगाह ते पहुचण ते पाण ख़ुदि असांजो इस्तक़बाल कयो। तव्हांजो वालिद साहब जेको आहे उन बारे में मतिलबु त इहा शइ जी मशहूरु आहे। तव्हां हारियुनि जो तव्हां हारियुनि जो हिसाब हर साल जी फसल लॻभॻि कहिड़ी उन्हनि जा हालात अलहमदुलिल्लाह बाबा मरूबी असांजा सारी रहंदो आहे। असां जनवरी फरवरी में 20 ॾींहं बंदियुनि में त उन जा हिसाब किताब करे जेकी बचत थींदी आहे रुपए जो रुपए चाना बचत छाकाणि उन जो हक़ आहे उहो मज़दूरनि उहे महिनत था कनि। असीं पंहिंजे घरनि में एसियुनि में पखनि हवाउनि में वेठा आहियूं थधियुनि में उहो हलाऊं बचड़ सियारो हुजे ऊन्हारो हुजे गर्मी सर्दी से पंहिंजो महिनत था कनि। पहिरीं हुन बाबा पहिरीं दर्द कंदो हो उन खां पोइ जीअं अलाह पाक असांखे तरक़ी ॾिनी अलहमदुलिल्लाह अॼु असांखे ठीकु ठाक ज़मीनदारी आहे। बाबा जी महिनत आहे। बाबा खां पोयां बि असां वठी आहे साईं अलहमदुलिल्लाह बाबा शुरू में रहियो गुड़ी छा कई तॾहिं यूनियन काउंसिल गुड़ी अजमान चक लाल मामूदानी हिकिड़ी वाइड यूनियन काउंसिल उन में बाबा ठीकु ठाक हिकु नंबर ते 3-4 दफ़ा रहियो आहे। हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा जत संदसि रिहाइशगाह ते आयल महिमाननि हारियुनि ऐं ॿियनि दोस्तनि जा मसइला ॿुधा ऐं उन्हनि खे फौरी तौर ते हल कयो। खानदानी तौर ते तमामु बड़ी मुश्किल सही अलहमदुलिल्लाह बाबा ऐं चाचा वो बाबा के पंहिंजो भाउ ॾिठो बाबा हमेशा ॾिठो ऐं उहो असांखे चवंदो हो ऐं जट ईअं तव्हां इंशाअल्लाह ताला पूरी ॾिठो आहे असांजो खानदानी ॾिठो आहे हमेशह निभाईंदो निभाईंदा ईंदा। अॼु परम अब्दुल गनी साहब या मुंहिंजा परम साहब आहे असां इंशाअल्लाह उमरा बरादरी में निभाईंदासीं जट बरादरी आहे। संदसि ज़मीननि ते वञण जे वक़्तु संदसि गाॾी में सवार थी ॿनियुनि ते रवाना थियासीं। भाई साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त आइस जो नशो अॼुकल्ह ॿुधो आहे टंडे मोहम्मद ख़ान जे अंदरि आइस मनशियात जेका आहे उहा तमामु तेज़ी सां जेको पकड़िजे पर असांजी जेका पुलिस आहे ऐं ॿी जेका इंतिज़ामिया आहे उन जी सुस्ती जे करे नस्लनि जा नस्ल तबाह थियनि था। तव्हां बींग ज़िले वाइस चेयरमैन बींग पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकिड़े अहम अॻवान जे तव्हां इन सिलसिले जे ख़ात्मे जे लाइ तव्हां मतिलबु त छा था फरमायो? साईं ॾिसो न आइस हिकिड़ो अहिड़ो नशो आहे जंहिंमें माण्हू मुकमल तौरु फैमिलियूं तबाह थी वियूं स्कूलनि जा स्कूल तबाह थी विया ऐं उनजे लाइ असांजी अदी फरियाल टालपुर तमामु सख़्ती सां नोटिस वरितो आहे जेको हिदायत कई वई आहे पंहिंजे MLA MPs खे त बाबा जंहिं डिस्ट्रिक्ट में इहा शइ हुजे त बंदि करायो। उनजे लाइ IG साहिब सां मीटिंगूं थियूं आहिनि असांजे DIG साहिब सां SSP साहिबनि सां थियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला आइस ख़तमु कंदासीं ऐं मंशा जो जेको पाए या ख़ुदा कंदो त सिंध मां ख़तमु थींदी इंशाअल्लाह। आम तौर ते इहो ॾिठो वियो जेको नंढो जेको वीचारो आहे मतिलबु पेडलर आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे जेके वॾा जेकी मनशियात फ़रोश आहिनि इन्हनि खे पुलिस हथ कोन थी विझे। साईं ॾिसो न इलाही तव्हां ॾिसो त इलाही वॾा मनशियात फ़रोश पकड़िया विया आहिनि ऐं जेको बि उहो कहिड़ी ज़ैर ज़मीन हलिया विया आहिनि इंशाअल्लाह ताला उहे जीअं असांखे ईंदा असांजे लॉ एंड ऑर्डर जी फोर्सिस खे हथु ईंदा इंशाअल्लाह उन्हनि खे बि कानून जे कटारे में पेश कयो। तव्हांजो डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद ख़ान जेको आहे उन जा जंहिंजा तव्हां ज़िले काउंसिल जा तव्हां आहियो वाइस चेयरमैन आहियो उन हेसि ताईं केतिरा तरक़ियाती मनसूबा ॾेई सघियो आहे? साईं ॾिसो न असां मुख़्तलिफ़ सोलर जे शिकिल में CC ब्लॉक जे शिकिल में कुझु कचूं पटड़ियूं कुझु हैंड पंप्स सिलाई मशीनूं ऐं सोलर प्लेटूं फैंस इहे तमामु मुख़्तलिफ़ हर पंहिंजे
DC मेंबर खे ॾेई चुका आहियूं, उनजो असां रिकॉर्ड आहे ऐं तव्हां उनजा असां सेमिनार कराया, उनखे पब्लिक खे घुराए पंहिंजे ऑफिस में असां ॾिना बिल्कुलु ओपनिंग तरीक़े। अच्छा, हीउ जेको मालपीड़ी वारो इशू जेको हले पियो इन जे बारे में थोरो ॿुधाईंदे, मालपीड़ी वारो इशू जेको आहे इहो ख़तमु थी वई या अञा आहे? साईं मालपीड़ी ॾिसो न, मालपीड़ी को असांजो पीपल्स पार्टी जो न आहे त को मालपीड़ी ते असां इहो करियूं। बाक़ी इहो आहे टैक्स आहे, टैक्स पेयरिंग त असांखे को एतिराज़ु कोन्हे, सिंध गवर्नमेंट खे को बि एतिराज़ु कोन्हे। बाक़ी वावेलो कयो वञे थो त भई सिंध गवर्नमेंट डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट असांखे इहो पई करे, उहो का बि अहिड़ी शइ न आहे। तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके बुली शाकिरीन जा सदर पियो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके बुली शाकिरीन जे सदर जी हैसियत सां तव्हांजी तरजीह छा हूंदी? साईं इंशाअल्लाह ताला जेको असांजे पीपल्स पार्टी जो मंशूर ऐं फ़ैसिला हूंदा उन्हनि ते असीं आवाम जी ख़िदमत कंदासीं ऐं आवाम खे असीं जेको आहे सो इंशाअल्लाह जेके बि असांखां रुठल हूंदा उन्हनि खे परचाए वरी पीपल्स पार्टी में आणींदासीं। असीं ॿुधो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां कुझु माण्हू जेके भॼण जे चकर में लॻा पिया आहिनि, तव्हां चओ था पीपल्स पार्टी जे अंदरि अचण जे चकर में लॻा पिया आहिनि, इहो अलाए कीअं? न साईं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पीपल्स पार्टी में जेके बि आहिनि इंशाअल्लाह असां वटि नवां दोस्त बि ईंदा, काफ़ी असां वटि आहिनि, को रहियल त कोन्हे पर को जे हूंदो त इंशाअल्लाह ताला उहो बि असीं हुनखे परचाए वापसि वठी ईंदासीं। अच्छा, पंहिंजो पीपल्स पार्टी जो जेको पंहिंजो चेयरमैन साहिबु आहे, को चेयरमैन आहे ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान, इन जे दरमियान ऐं जेको नवाज़ सरकार जेको आहे इन जे दरमियान जेको हले पियो, इहो जेको तकरार हले पियो आहे 28वीं तरमीम जे हवाले सां ऐं 28वीं तरमीम वारे मुसवदे ते जेको फार्मूलो आहे उनजे मथे चवंदा त ज़रदारी साहिबु जेको सो एग्री कोन पियो थिए। जेकर ज़रदारी साहिबु एग्री थिए थो त उन सां सिंध खे नुक़सानु थियनि, जे नथो थिए त मतिलबु त उनखे चवंदा त तव्हीं पावर मां कढणु घुरिजे, त उन हवाले सां तव्हां छा था? साईं ॾिसो न, अञा को असांखे 28वीं तरमीम जे बारे में आगाह न कयो आहे पीपल्स पार्टीअ खे, त पोइ 28वीं तरमीम अचे थी छा थी अचे, कुझु शकूं हूंदियूं त उन ते असांजी पीपल्स पार्टी वेंदी, असांजी CC जी जेके मेंबर साहिब आहिनि उहे वेंदा, प्रेसिडेंट साहिबु वेंदो, चेयरमैन साहिबु बिलावल साहिबु वेंदो। इंशाअल्लाह ताला असां जेके बि हूंदो सिंध जे मफ़ाद में, पाकिस्तान जे मफ़ाद में जेके बि शयूं हुयूं उनजे लाइ असीं गॾु आहियूं। बाक़ी असांखे अञा को इहो कोन वाज़े कयो आहे त 28वीं तरमीम अचे पई नथी अचे, उहो त जॾहिं ईंदी त उहो बाद जो मसइलो वठी ॾिसंदासीं। आख़िरी सवाल तव्हांखां असां पुछूं था त ॿुधो पिया त मुराद अली शाह, शर्जील इनाम मेमन ऐं ॿिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेकी मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर इन जे विच अंदरि चपकड़िश वग़ैरह जेका सो हले पई न साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। इहा ग़लतफ़हमी आहे, इहे मीडिया वारा सहाफ़ी हज़रात आहिनि उहे खणनि था, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। न सहाफ़ी न, पर तव्हांजे हिकिड़े मिनिस्टर ख़ुदि जेको आहे सो मतिलबु इन शइ जो एतिराफ़ कयो आहे त भई पीपल्स पार्टी जे अंदरि रिफ्ट त आहे। न सर, उहो ॾिसो न, घरे भाती हूंदा लॻंदा आहिनि, उहो असांजो पंहिंजो अंदरि जो मामिलो, कोई अहिड़ी ॻाल्हि आहे ई कोन्हे। शर्जील साहिबु या पंहिंजो चीफ मिनिस्टर साहिबु, उहा अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। तव्हांजे ज़िले जा जेकी मतिलबु MP ऐं MNS जेके आहिनि इन्हनि जी कारकर्दगी जी तव्हां कीअं सम्झो? साईं तमामु बहितरीनु नमूने सां कमु पिया कनि। तव्हां ॾिसो न, रोड रस्ता हर शइ, इरीगेशन जूं नालियूं हुजनि, रोड अस्पतालूं हुजनि, स्कूल हुजनि, ठीकु ठाक नमूने से कमु कनि पिया। मुंहिंजे ख़्याल में हिननि सभु वॾेरनि खे ॾिनो आहे, बाक़ी नंढा जेके ग़रीबी के आम माण्हू आहिनि उन्हनि खे त कंहिं क़िस्म जी का फ़ैसिलिटी न साईं, इहो अहिड़ो को मसइलो कोन्हे। इहो तव्हां ॾिसी वठो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। कंहिं वॾेरे खे कोन्हे, वॾेरे जो बि हक़ु आहे, वॾेरो बि हिसो आहे, ग़रीब माण्हू बि हिसो आहे। असां ग़रीबनि खे रोड ॾिना आहिनि। छा हिन रोडनि रस्तनि ते सिर्फ़ु वॾेरो हलंदो, ग़रीब कोन हलंदो छा? ग़रीब बि हलंदो। इरीगेशन जी शाख में पाणी ईंदो त उहो ग़रीब कोन पीअंदो छा? ये वॾेरा ग़रीब सभु हिकु सिस्टम आहे, इंशाअल्लाह ताला उहो अहिड़ो। अच्छा, पाणी चोर अक्सर चवंदा जेके असांजा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि, UC जा चेयरमैन, ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि, MP आहिनि, ॿिया आहिनि साबिक़ MP आहिनि ऐं ॿिया जेके बासर माण्हू आहिनि, उहे पाणी जेको आहे सो चोरी जे अंदरि मुलवस आहिनि। आम माण्हू खे पाणी कोन थो मिले। न साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ॾिसो न, असांजे इरीगेशन सिस्टम में कुझु शाखूं लाइनिंग में आहिनि, कुझु लाइनिंग न थी आहे, कुझु शाखुनि में जेको सो कुझु ज़रूरत आहे खाटी वग़ैरह जी, उहा बि कोन थी आहे। इंशाअल्लाह ताला जीअं असांजे सिस्टम में पाणी फुल ईंदो आहे त एंड ताईं असांजा जेके बि कैनाल्स आहिनि उनमें पाणी हूंदो आहे। बिल्कुलु।